पाकिस्तान पीपल्स पार्टी 2024 जे चूंडनि में ज़िला मीरपुर में ॿिनि क़ौमी ऐं 4 सूबाई सीटुनि ते उम्मीदवारनि जे नालनि जो ऐलान करे छॾियो आहे। NA 212 ते अॻूणे MNA मीर मनवर अली ख़ान टालपुर, NA 211 ते अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर पीर आफ्ताब शाह जीलानी, जॾहिं सूबाई असम्बली जी तख़्त PS 48 ते अॻूणो MPA मीर तारिक अली ख़ान टालपुर, PS 47 ते नूर मोहम्मद बुरगड़ी, PS 46 ते अॻूणे MPA सैयद ज़ुल्फ़िकार अली शाह ऐं PS 45 ते अॻूणे सूबाई वज़ीर हरीराम किशोरी लाल खे टिकट जारी करे नाला फाइनल कया विया आहिनि। ॿिए पासे पाकिस्तान पीपल्स पार्टी पारां उम्मीदवारनि खे टिकट जारी थियण बाद कारकुन ऐं जालनि में ख़ुशी जी लहर पखिड़िजी वई। जालनि पारां ख़ुशी में मिठाई विराई वई ऐं जीए भुट्टो जीए अवाम ऐं बिलावल भुट्टो थींदो वज़ीर आज़म नारा हंया विया। रिपोर्ट नसीर कुरैशी, इबरत न्यूज़, डिगड़ी।